बिराजपत एक भेरो ॿीहर पाणी से वेकरन में बाद गुड्डू बिराजपत पाणी जो मथां वेकरो 3,59,570 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 3,27,481 क्यूसेक थी वियो। सखर बिराजपत मथां वेकरो 3,31,155 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 2,77,355 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराजपत 24 कलाकनि दौरान 10,000 क्यूसेक लात कोटड़ी बिराजपत मथां वेकरो 2,38,686 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 2,09,431 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। टिनी बिराजनि ते नंढी ॿोॾि बरक़रार। पाकिस्तान ऐं चीन विच में $4 अरब जी छिड़पकारी लाइ एकवी याददाश्तनि ते सहियूं। बीजिंग में B2B कॉन्फ्रेंस दौरान कयल मंसूबनि हाईटेक ज़रात तिब केमिकल लोहो स्टील ऐं एटॉमिक शमसी तबनाई इलेक्ट्रिक गाॾियुनि बाबति MOUs ते सहियूं कई वयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त चीन ऐं बिस्मिस में कॉन्फ्रेंस जो मुनक़िद थियणु पाक चीन लाॻापनि जो अक्स आहे। चीन सदाईं ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती गॾियल एतिराम एतमाद ऐं सरकार ते ॿधलु आहे। CPEC सबबि पाकिस्तान में 3 सालनि अंदरि तबनाई बहरान ते साबितो आयो ऐं ज़रात तोड़े सनत बहाल थी। पाकिस्तान में चीनी शहरनि जी हिफ़ाज़त पहिरीं तरजीह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन जो सरकारी दौरो मुकम्मल करे ॾे पहुची वियो। ॾे वापसी खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी बीजिंग में चीनी हमसफ़ ली चोंग सां मुलाक़ात। पाक चीन लाॻापा वधीक मज़बूत बणाइण वारे अज़्म जो अहद। पधिराई मूजिबि वज़ीर आज़म पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं तरक़ी में हिमायत ते चीन जा थोरा मञा। मुलाक़ात में जॉइंट एक्शन प्लान 2024-29 ते सहीन खे अहम करार ॾिनो वियो। पाकिस्तान जल्द चीनी कैपिटल मार्केट में पाना बॉन्ड्स जारी कंदो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान चीन जी तरक़ियाती मॉडल मां सिखणु चाहे थो। भारत चनाब में पाणी सतह बुलंद थियण ते बगलिहार ऐं सलाल डैम चैसपिल बेस पर खोले छॾिया। पाकिस्तान के हाई कमीशन ज़रिए इम्कानी ॿोॾि जो इतला मिली वियो। भारतीय मीडिया मूजिबि तेज़ बरसातनि सबबि चनाब में पाणी सतह बुलंद थियण ते बगलिहार ऐं सलाल डैम चैसपिल बेस खोलिया विया आहिनि। मथां पारनि इलाइक़नि में तेज़ बरसातनि सबबि चनाब दरिया में चाढ़ जो सिलसिलो जारी आहे।